सभिनी खे प्रणाम। थोड़ी देर सत्संग, अॼोको सत्संग यथार्थ ज्ञान, यथार्थ वाणी, दिन प्रतिदिन नव अनुभव सां, समझ सां। अॼोके सत्संग जो विषय गुरुअ जी भेट। अॼु शब्द भी उहो ई हलिया आहिनि, गुरुअ जी भेट। गुरु वटि भेट ईअं स्वीकार थियण लॻे त बाक़ी बची छा वियो। हिकिड़ो यहूदी फ़कीर रोज वेंदो हो मस्जिद में, कुरान पढ़ंदो हुयो ऐं रोज ही परमात्मा खे चवंदो हुयो कि अॼु मुंहिंजे मथे में सूर आहे, मां इहो ई तोखे भेट थो ॾियां, मूंखे ॿियो कुझु आहे ई न। वरी ॿिए ॾींहुं वञे, वरी चए अॼु मां बीमार आहियां, मां इहो ई तोखे भेट थो कयां, ॿियो कुझु बि मूं वटि आहे ई न। वरी आयो, ईअं ॾींहं गुज़रंदा पिया वञनि। उहो हमेशह परमात्मा सां हिकिड़ी पुकार कि मूं वटि इहो ई अथई, तूं स्वीकार करे वठि। हिकिड़े ॾींहं ते इहो बि चईंसि, हाणे मां ॿुढो थी वियो आहियां, हाणे मुंहिंजो शरीर जर्जर थी वियो आहे, मां इहो बि तोखे ई भेट कयो, मुंहिंजो कुझु आहे ई न। सॼो खेल बि भाव जो ई आहे। जंहिं ॾींहुं तोखे ख़बर पइजी वञे कि तो वटि ॾियण लाइ कुझु बि नाहे, तंहिं ॾींहुं उन परमात्मा वटि सभु कुझु स्वीकार थी वेंदो तुंहिंजो। तूं ख़ाली हथ बि वञिजे पंहिंजे गुरू वटि, उन परमात्मा वटि, त उहो बि स्वीकार थी वेंदो। अगरि तुंहिंजे अंदर में इहो भाव अथई कि मूंखे कुझु ॾियण लाइ आहे भेट, त कुझु बि स्वीकार न थींदो। तूं सॼे जग जो साम्राज्य खणी वञ न पंहिंजे गुरूअ वटि, कुझु बि स्वीकार न थींदो। असां चवंदा त आहियूं, करे धड़ खां जुदा सिर खे गुरूअ जी भेट कर प्यारा। चई केॾो सवलो वेंदा आहियूं, भेट करे सघंदासीं? न करे सघंदासीं। ॾाढो ॾुखियो कमु आहे। गुरूअ वटि पंहिंजी गर्दन झुकाइण, झुकी त सभु वेंदा आहिनि, पर नाले जो थोरो सम्झिजो मुंहिंजे सत्संग खे अॼु कि झुकड़ो कीअं आहे। तूं वटि जेॾी महिल बि कुझु ॾियण लाइ हूंदी, अगरि तुंहिंजे अंदर में भाव अथई कि मां ॾेई थो सघां पियो, त अंदर में हिकिड़ो ख़्यालु ज़रूरु कजे कि तुंहिंजी सामर्थ्य आहे कि तूं पंहिंजे गुरूअ खे कुझु ॾेई सघंदी। कॾहिं बि कोई पंहिंजे गुरूअ खे कुझु न ॾेई सघंदो। तूं ख़ाली हथ वञ, सौंपजी वञ पंहिंजे गुरूअ वटि, स्वीकार थी वेंदे। अगरि ॾियण जो अहंकार अथई त कुझु बि शइ स्वीकार न थींदे। जेॾी महिल तूं निरंकारी थींदे, तोमें अहंकार न बचंदो, तुंहिंजी गर्दन झुकिजी वेंदी। तूं ख़ाली हथ वञ पंहिंजे गुरूअ जे अॻियां। तुंहिंजे वञण जी देरि आहे, बसि उन पूरो जो पूरो तोखे स्वीकार कयो आहे। तूं सम्झजे हिन ॻाल्हि खे। हिकिड़े समय जी ॻाल्हि आहे, बुद्ध जे समय जी ॻाल्हि। हिकिड़े गांव में बुद्ध वञिणो हुयो। बुद्ध यात्रा ई कंदो हो पूरे देशनि में। जिॾे किॾे यात्रा कई थी, उन एशिया में खोड़ बुद्ध जा स्थान सथियल आहिनि। बिल्कुलु देश में सभिनी खां वधीक स्थान आहिनि त बुद्ध जा ई आहिनि। बुद्ध खे माण्हुनि सुञातो हुयो। असांजी इंडिया जो बुद्ध, असांजे भारत जो बुद्ध, असां उनखे कॾहिं बि सुञाणे न पियासीं। ॿाहिरिनि उन्हनि खे ख़ूब सुञातो। हिकिड़े गांव में वञे पियो बुद्ध सत्संग करण, त हिकिड़ो उतां जो राजा हुयो। उनखे ख़बर पई कि कोई गुरु, महान गुरु, वॾो संत असांजे गांव में अचे थो पियो। त हिकिड़ो कोहिनूर वारो हीरो खणी वञे पियो भेंट करण पंहिंजे गुरूअ खे, बुद्ध खे। बुद्ध छा शइ आहे, असां त सम्झी बि न सघंदासीं। इहे त अलाए घणा जन्म निकिरी वेंदा असां अगरि बुद्ध खे सम्झी वरितोसीं त।
कोहिनूर जो क़ीमती हीरो बुद्ध जे लाइ खणी पियो वञे। उनजी घरवारी थी चएसि पई हिन पत्थर जी छा आवश्यकता आहे बुद्ध खे, तूं इहो पत्थर छो थो खणी हली बुद्ध खे भेंट करण लाइ? हो एॾो वॾो पंहिंजो साम्राज्य छॾे करे तोखां वॾो राजा हुयो, उहो संन्यास्त थी वियो आहे, भिक्षु ठही वियो आहे, तूं छा ॾेई सघंदे बुद्ध खे इहो कोहिनूर जो हीरो? अहिड़ा अलाए घणा हीरा हुन वटि। एॾो महान संत आहे उहो। अगरि खणी हलणो अथई त असांजे महल में जेको सरोवर आहे उन में जेको अॼु कमल जो गुल निकितो आहे, पहिरियों गुल निकितो आहे हिन समय जो, तूं उहो खणी हल, उनजे चरणनि में भेंट कर हली करे। हे पत्थर छा थो खणी हली? ऐं हूंदियूं बि स्त्रियूं थोरी भावुक हूंदियूं आहिनि गुरूअ जे प्रति। जेंट्स खां वधीक, पुरुषनि खां वधीक स्त्री सम्झी सघंदी आहे पंहिंजे गुरूअ खे। उन सम्झो हुयो बुद्ध खे, ऐं बुद्ध जी शिष्य हो पहिरियां खां ई हुई। उनजो घोट अञा राजा त अञा पहिरियों दफ़ो बुद्ध सां मिले पियो। उन चयईंसि ठीकु आहे, मां तुंहिंजी ॻाल्हि मञा थो, मां इहो गुल त खणी थो हलां, पर ॿियो हथ मां ख़ाली न खणी हलंदुमि। ॿिए हथ में त उहो हीरो खणी हलंदुमि, छोकी मुंहिंजे लाइ उहो मूल्यवान शइ इहो हीरो ई आहे। मुंहिंजे लाइ उहो गुल मूल्यवान कोन्हे। मां बुद्ध खे सुञाणो बि न आहे, मां हुनखे ॾिठो बि न आहे कॾहिं। मां पहिरियों दफ़ो हुन सां मिलण थो वञा पियो अॼु। मुंहिंजे लाइ त इहो क़ीमती हीरो ई हुनखे भेंट ॾियण लाइ, इहो गुल छा दो कौड़ीअ जो हुनखे ॾींदुमि मां राजा आहियां। अहंकार पियो झलके हुनजी ॻाल्हाइण ते। जेॾी महिल जो बुद्ध जे अॻियां पहुतो, वञी करे हीरे वारो हथु ईअं अॻिते कयईं बुद्ध जे साम्हूं कयईं। बुद्ध जी किराए छॾ, इनखे त चकर अची वियसि। केॾो क़ीमती हीरो! हे मुंहिंजे खजाने में अहिड़ो हीरो हूंदो न ॿियो। हिकिड़ो हीरो इहो आहे कोहिनूर जो हीरो, ॿियो किथे मिलंदुसि बि न कंहिं बि देश में। मां इहो बुद्ध खे भेंट ॾियां थो, उहो चए थो किराए छॾ। एॾो क़ीमती हीरो कीअं किरायां? मुंहिंजे लाइ त ॾाढी मूल्यवान शइ आहे इहा। पर बुद्ध चयईंसि किराए छॾ। हाणे न पियो किराए त बुद्ध जी थोरी बेइज़ती पई थिए कि कंहिं एॾे महान गुरूअ तोखे चयो ऐं तो उते न किरायो, तो हिन हीरो किराए छॾियईं। बेमन किराई, रोई करे किराई, पर किराए छॾियईं। वरी ॿियो हथ अॻिते वधाईं गुल वारो, उहो बि बुद्ध चयईंसि किराए छॾ। ते हे त ठीकु आहे, मां हीरे खे सम्झुमि, उहो मूल्यवान शइ आहे, तुंहिंजे कंहिं कम जी न आहे। पर हे गुल त तुंहिंजे चरणनि में सूंह कंदो, मां गुल तोखे भेंट थो कयां, उहो बि चईं थो किराए छॾ। चयईंसि किराए छॾ। चईं ठीकु आहे, हाणे एॾो महांगो हीरो किराए छॾियो, एॾो मूल्यवान हीरो किराए छॾियो, त हे गुल मुंहिंजे लाइ छा दो कौड़ीअ जो? उनखे बि किराए छॾियईं हुन। ॿई हथ ख़ाली करे वरी पोइ वियो बुद्ध जे अॻियां झुकण, त वरी बुद्ध चयईंसि किराए छॾीसि, किराए छॾ। हुन चई हाणे छा किरायां मां? मूं वटि कुझु बचो हुजे त मां किरायां। हेॾो क़ीमती हीरो मां ॾियां पियो तोखे, उहो तूं किराए छॾियो। हेॾो गुल खणी आयुमि, तुंहिंजे चरणनि में सूंह करे आहियां, कमल जो गुल, तूं आहीं बि कमल जे गुल वांगुरु, उहो बि तूं स्वीकार न कयो, उहो बि किराए छॾियो। अञा चई थो किराए छॾ। छा किरायां मां पंहिंजो? छा कहिड़ी शइ मूं वटि आहे जेकी मां तुंहिंजे अॻियां किरायां? बुद्ध चुप थी वियुसि। उनजो हिकिड़ो ख़ासि भिक्षु हुयो, सरीपुत नालो ॿुधियो हूंदव तव्हां सभिनी। उन अची करे उन राजा खे चयईंसि पंहिंजे पाण खे किराए छॾ। जेसि ताईं तूं पंहिंजे पाण खे न किराईंदे, उनजे चरणनि जो स्पर्श तूं करे ई न सघंदी। जेसि ताईं तूं झुकरे न, पंहिंजे पाण खे मिटी न कंदे, तेसि ताईं उनजे चरणनि जो तूं स्पर्श करे ई न सघंदी। जेतिरो तूं न झुकंदे ओतिरा उनजा चरण परे वेंदा, ऐं जेतिरो तूं किरंदे ओतिरा उनजा चरण तुंहिंजे पास ईंदा। तूं किरी ॾिस, पाण खे किराए। ऐं उन ॾींहुं चवंदा आहिनि उहो राजा हक़ीक़त में अहिड़ो किरियो कि हुन मोटी करे पंहिंजो महल न ॾिठो वापसि, ऐं किरी पियो बुद्ध जो भिक्षु ठही वियो।
बुद्ध जे चरणनि में अची वियो। स्वीकार ते इहे शयूं थींदियूं आहिनि। तव्हां गुरूअ खे रुपयनि पैसनि सां तोड़ींदा आहियो कि असां 2 रुपया 10 रुपया 50 रुपया 100 रुपया गुरूअ खे ॾेई छॾिया, गुरूअ जे जेब में विझी छॾिया, गुरूअ जी पेटीअ में विझी छॾिया त असां ॾाढो वॾो कमु करे छॾियोसीं। इन्हनि शयुनि सां कुझु बि न थींदो। इन्हनि शयुनि जो कोई मूल बि कोन्हे। तोखे झुकणो थी त तूं पंहिंजे पाण खे झुकाए, कटे छॾ पंहिंजी गर्दन गुरूअ जे अॻियां। जंहिं शरीर ॼाणी पाण खे त मरी मिटी थी, जंहिं शरीर ॼाणियो अथई, अगरि तूं ॼाणियो अथई हुन परमात्मा तोखे पैदा कयो आहे, तूं हिन शरीर में आई त हुन शरीर खे मिटी करे छॾ। जेसि ताईं हुन शरीर खे मिटी न कंदे अहंकार सां बणियो बीठो वञे तेसि ताईं गुरूअ खे त न पाए सघंदे। ॿियूं त पोइ जूं ॻाल्हियूं आहिनि, परमात्मा त ॾाढी वॾी ॻाल्हि थी वई। तूं गुरूअ खे त पाए वठि, झुकी त ॾिस हुन जे अॻियां। फरीद बि चयो आहे, फरीद जो बि नालो ॿुधियो हूंदव तव्हां। उन बि हिकिड़ी लाइन चई आहे, ख़ैर हाणे ई तूं साईंअ सां प्रीत लॻाए वठि, कोई देरि न थी आहे, उनजी दरबार में कोई देरि आहे ई न। तूं केॾी महिल बि उन वटि वञ, बसि खाली वञ। मां खे तूं ॿाहिरि रखी वञ, तूं हुते वञ, हुनखे सभु कुझु बणाए करे तूं हुते वञ, हुनखे परमात्मा बणाए करे वञ, पाण खे मिटी करे तूं उनजे अॻियां वञ। गुरूअ सां प्रीत लॻाए, साईंअ सां प्रीत लॻाए। साईं तुंहिंजी उमिरि जो तक़ाज़ो न कयो आहे। तूं केॾी महिल बि वञी साईं तोखे स्वीकार कंदो। बसि तुंहिंजो हुजण ई उते खोड़ आहे, खाली हुजणु, शून्य हुजणु तुंहिंजो खोड़ आहे। तूं अगरि अहंकार सां भरिजी करे वई हुते त तुंहिंजी 2 कौड़ीअ जी वैल्यू न अथई। 2 कौड़ीअ जी माण्हू ईअं सीनो ठोके करे ईंदा आहिनि गुरूअ वटि। कुझु अगरि ॾेई अचनि, कोई भेंट करे अचनि गुरूअ खे त ईअं सीनो चौड़ो करे घुमंदा आहिनि कि असां गुरूअ खे भेंट ॾिनीसीं। तुंहिंजी सामर्थ्य आहे, तुंहिंजी सामर्थ्य आहे, तूं कुझु गुरूअ खे ॾेई सघंदी आहे। गुरू वटि ईंदीअ त उतां कुझु पाए ई वेंदीअ, ख़ाली हथ त न वेंदीअ। इहो त तय आहे। लॻाए उन साईंअ सां प्रीत ऐं निरअहंकारी थी करे लॻाए, शून्य बणिजी करे लॻाए, पोइ ई तूं स्वीकार थी सघंदी आहे। गुरूअ जी भेंट इहा थींदी आहे। गुरूअ जी असली भेंट सम्झो त आहे छा? गुरूअ खे खपे छा? गुरूअ खे प्रेम खपे, उनखे प्रीत खपे तव्हां सभिनी जी। ॿियो उनखे तव्हां सां कोई मतिलबु ई न आहे। तव्हां ॾेई बि छा सघंदव उनखे? अगरि पंहिंजे पाण खे स्वीकार कराइणो अथव त ख़ाली थी करे वञो। आख़िरी में सभिनि जे अंदरि वेठल परमात्मा खे